शहदादपुर में सूबाई घरू वजीर ज़ियाउल हसन मंजारी आईजी सिंध गुलाम नबी मेमन पुलिस ट्रेनिंग कॉलेज में 50 लेडीज रिक्रूट्स समेत रिक्रूट कोर्स जी तरबियत मुकम्मल कंदड़ 393 रिक्रूटन जी 181 है पासिंग आउट परेड जी तकरीब में सलामी वठण बाद परेड जो मुआयनो करे पास आउट थींदड़ जवानन खे हलफ वफादारी जो हलफ खणाए बेहतरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ जवानन में इनाम तक़सीम कया। पासिंग आउट परेड जी तकरीब जी कवरेज करण लाइ इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया जे अक्सर मक़ामी वर्किंग सहाफ़िन खे पहिरियों भेरो परे रखी मदू न कयो वियो ऐं मनपसंद मीडिया कवरेज लाइ पुलिस जे एतमाद वारनि कुझु मनपसंद सहाफ़िन खे समूरिन सहूलतुनि ॾियण सां गॾु कार्ड ॾेई घुरायो वियो। पासिंग आउट परेड में सूबाई वज़ीर शाहिद खान फ़हीम समेत मुख़्तलिफ़ रीजन DIGs SSPs सियासी समाजी शख्सियतुनि शिरकत कई आहे। पासिंग आउट परेड खे सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ख़िताब कंदे चयो त शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में पुलिस ट्रेनिंग कॉलेज शहदादपुर बेहतर जाइ ते ठाहियो वियो आहे। हिते जी मौसम तमामु सुठी आहे। मौजूदा हालतुनि में असांखे सख़्त मेहनत करण ऐं पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त करण जी सख़्त ज़रूरत आहे। पुलिस अवाम जी मुहाफ़िज़ आहे। सिंध पुलिस कंहिं खां बि घटि नाहे। पुलिस ट्रेनिंग कॉलेज शहदादपुर में नौजवाननि खे हाणे मुफ़्त मेस ॾिनी वेंदी। पुलिस ट्रेनिंग कॉलेज शहदादपुर खे मिसाली ट्रेनिंग कॉलेज बणाईंदासीं ऐं पुलिस ट्रेनिंग कॉलेज खे जल्द सोलर सिस्टम फराहम करे वेंदो। असां सिंध पुलिस जी पेशावराना सलाहियतुनि खे वधीक बहितर बणाइण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। हाणे पुलिस में यूनिवर्सिटियुनि मां फारिग अल तहसील आला तालीम याफ़्ता नौजवान शामिल थी रहिया आहिनि जंहिंसां पुलिस जो मोराल बुलंद थींदो। पुलिस एहलकारनि लाइ मराहत उन्हनि जे ॿारनि लाइ मयारी तालीम ऐं पुलिस लाइ हेल्थ इंश्योरेंस जहिड़ा प्रोग्राम शुरू कया पिया वञनि जंहिंसां इदारे में बहितरी ईंदी ऐं दहशतगर्दी ॾोहनि जो ख़ात्मो मुमकिन थींदो। आईजी सिंध पुलिस गुलाम नबी मेमन ख़िताब कंदे चयो त सिंध में अमन अमान कायम रखण ऐं ॾोहारियुनि जे ख़ात्मे लाइ पुलिस जो हिकु नाक़ाबिले फरामोश किरदार आहे। पुलिस जी कुर्बानियुनि सबबि अमन कायम थियो आहे। पासिंग आउट परेड जी तकरीब मुख़्तलिफ़ करतबनि ॾेखारण खां पोइ होजमालो सां इख़्तिताम पज़ीर थी। पासिंग आउट तकरीब बाद घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार मीडिया टॉक करण दौरान सहाफ़ियुनि जे सवालनि जा जवाब सहाफ़ी ॾींदे मंशियात समाजी बुराइनि जी गढ़ ऐं बदअमनी लाक़ानूनियत जे ज़िले सांगर जे आफ़ीसरनि खे इनाम ऐं अवार्ड ॾियण जूं इल्तिजाऊं करे सहाफ़त जो जनाज़ो कढी छॾियो। जंहिं बाद सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सूबाई वज़ीर लेबर खातो शाहिद अब्दुल सलाम फ़हीम जी आजियानी में शिरकत कई।